जी दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों ये तव्हांखे सीन ॾेखारियां पोइ हींअर असां समुंड में आहियूं वञूं था पिया इस्तंबुल जे एशिया खां यूरोप साइड ते ॾिसो कीअं माण्हू हीअ उछलाइनि था को बिस्किट ऐं सो डबल रोटी ऐं कीअं था हीअ पखी कैच था कनि सो ॾिसो इहो कीअं था कैच कनि पखी इहो ज़बरदस्त सीन आहे ज़बरदस्त कीअं मतिलबु कैच थो करे वॾी ॻाल्हि आहे एॾा एक्सपर्ट आहिनि पखी जो यानी जेको बिस्किट आहे या जेका बि शइ माण्हू खणी था नासिका डबल रोटी हिते ऐं पोइ हिते वरी इन्हनि उसाईंदा आहिनि त हीअ माण्हू पखी जेके खाईंदा आहिनि ॾाढो सुहिणो नज़ारो मुंहिंजो तव्हांखे ॾेखारियां दोस्तनि खे इस्तंबुल में ही मज़ा त वेड़ा बि जॾहिं बि तव्हां यानी हू परियां एशिया आहे ऐं हे यूरोप साइड आहे ऐं जॾहिं बि तव्हां अगरि हिन जी फेरी राइड खणो त पाण सां गॾु डबल रोटी अहिड़ी का शइ खणो ऐं पोइ ॾिसो कीअं था कैच कनि पखी तो ॾाढो सुहिणो सीन थिए थो इहो पखियुनि जो माशाल्लाह ज़बरदस्त सो ये दोस्त तव्हांखे ॾेखारणु चाहियां पई ॾिसो वॾी महिरबानी तव्हांजी